ख़बर वासा शेयर कई पिया नवदेरो में गुज़िरियल हथियारबंदनि हथां क़तल थियल वापारी जो केस दाख़िल न थी सघियो आहे। कातलनि जी गिरफ़्तारी लाइ शहर में कारोबार बंदि करे एहतजाज कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया गुज़िरियल नवदेरो शहर जे नेम चौक वटि हथियारबंदनि वापारी संतोष कुमार खे क़तल करे फ़रार थी विया हुआ। वापारी जे क़तल ख़िलाफ़ नवदेरो अॼु शहर में कारोबार बंदि रखियो वियो आहे। शाही बाज़ार, रेशम गली, सराफा बाज़ार ऐं ॿिनि हंधनि ते कारोबार बंदि आहे, जॾहिं त वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। नवदेरो में गुज़िरियल हथियारबंदनि हथां क़तल थियल वापारी जो केस दाख़िल न थी सघियो आहे। कातलनि जी गिरफ़्तारी लाइ शहर में कारोबार बंदि करे एहतजाज कयो वियो आहे। गुज़िरियल नवदेरो शहर जे नेम चौक वटि हथियारबंदनि वापारी संतोष कुमार खे क़तल करे फ़रार थी विया हुआ। वापारी जे क़तल ख़िलाफ़ नवदेरो शहर में अॼु कारोबार बंदि रखियो वियो आहे। शाही बाज़ार, रेशम गली, सराफा बाज़ार ऐं ॿियनि हंधनि ते कारोबार बंदि आहे, जॾहिं त वाक़े जो अञा ताईं केस दाख़िल न थी सघियो आहे। नवदेरो मां तफ़सील मालूम कंदासीं सलीम रज़ा सोलंकी खां। जी सलीम, आगाह कजो। जी, नवदेरो जे निम चौक ते वापारी संतोष कुमार जे क़तल वाक़े ते वापारियुनि ने शहर में शटर बंद हड़ताल करे छॾी आहे। शहर जे शाही बाज़ार, रेशम गली, सराफा बाज़ार समेत अक्सर जेको कारोबार आहे उहो बंदि करे ऐं एहतजाज इतलाक करायो वियो आहे। इन हवाले सां मक़तूल वापारी संतोष कुमार जो अग्नि संस्कार करण बजाए उनजी वसियत मुताबिक़ खेसि कबीर दरगाह पीर मोहम्मद ते हुनजी तदफ़ीन कई वेंदी। उन हवाले सां जेको आहे त वाक़े सबबि जेको शहर में ग़म ऐं गुस्से वारी जेका आहे उहा लहर बरक़रार आहे। जिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी, पीपी शहीद भुट्टो, जेयूआई समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा जेका अॻुवान आहिनि उहे संतोष कुमार जे तॾे ते मौजूदु आहिनि, जिन उन्हनि खे भरपूर सहकार जी ख़ातिरी बि कराई आहे। जिते मक़तूल संतोष कुमार हिकु न्याणी, अमर ऐं भाउ सोगवार छॾिया आहिनि। वाक़े जो हिन वक़्त ताईं नवदेरो थाणे ते केस दाख़िल न थी सघियो ऐं नई जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे थी। महिरबानी वाजी सलीम रज़ा सोलंकी आगाह करण लाइ।